ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 23/11/2024। अॼु मिठा मिठा भागर चवनि था मिठी मिठी ॿार देही अभिमानी ठही करे सर्विस करो त हर कदम में सफलता मिलती रहंदी। प्रश्न कंहिं स्मृति में रहो त देह अभिमान न ईंदो। उत्तर सदा स्मृति रहे असां गॉडली सर्वेंट आहियूं। सर्वेंट के कॾहिं बि देह अभिमान न अची सघंदो आहे। जेतिरो योग में रहंदो ओतिरो देह अभिमान टुटंदो वेंदो। प्रश्न ॿियो, देह अभिमाननि खे ड्रामा अनुसार कहिड़ो दंड मिली वेंदो आहे? उत्तर आहे उन्हनि जी बुद्धि में ज्ञान वेंदो ई न आहे। साहूकार माण्हुनि में धन जे कारण देह अभिमान रहंदो आहे। हिन करे उहे हिन ज्ञान खे सम्झी न सघंदा आहिनि। इहे बि दंड मिली वेंदो आहे। ग़रीब सम्झी वेंदा आहिनि। ओम शांति। रूहानी बाप ब्रह्मा द्वारा राय ॾियनि था, यादि करो त इहा ठही वेंदा। सतो प्रधान ठही पंहिंजे पैराडाइज़ राज्य में प्रवेश कंदो। ये सिर्फ़ तव्हांखे न चईंदा आहिनि, परंतु ये आवाज़ सॼे भारत बल्कि विलायत में बि वेंदी आहे। सभिनि वटि वेंदी। ॾाढनि खे साक्षात्कार थींदो। कंहिंखे साक्षात्कार थियणो खपे, उहो बि बुद्धि सां कमु वठणो खपे। बाप ब्रह्मा द्वारा कंहिंजो साक्षात्कार थियणो खपे, इहे बि बुद्धि सां कमु वठणो आहे। बाबा ब्रह्मा द्वारा ही साक्षात्कार कराईंदा आहिनि। प्रिंस ठहिणो त वञो ब्रह्मा व ब्रह्मणनि वटि। यूरोप वासी बि इन्हनि खे सम्झणु चाहींदा आहिनि। भारत पैराडाइज़ हुयो त कंहिंजो राज्य हुयो, इहे पूरो ॼाणंदा न आहिनि। भारत ई हेवन स्वर्ग हुयो न। हाणे तव्हांखे हाणे बाबा चवनि था कि हाणे सभिनि खे सम्झायो था न। ये सहज राजयोग आहे कि भारत ही हेवन स्वर्ग हुयो। ये सहज राजयोग आहे जंहिंसां भारत स्वर्ग अथवा हेवन ठहींदो आहे। विलायत वारनि जी पोइ बि बुद्धि कुझु सुठी आहे। उहे झटि सम्झंदा आहिनि त हाणे सर्विसेबल वारनि खे छा करणो खपे। उन्हनि खे ई डायरेक्शन ॾियणो पवंदो आहे न। ॿारनि खे प्राचीन राजयोग सिखाइणो आहे। तव्हां वटि म्यूज़ियम प्रदर्शनी आदि में ॾाढा ईंदा आहिनि। ओपिनियन लिखंदा आहिनि कि त ॾाढो सुठो कार्य करो था, परंतु ख़ुदि सम्झंदा न आहिनि। थोरो कुझु टच थींदो आहे त ईंदा आहिनि, पोइ बि ग़रीब पंहिंजो सुठो भाग्य ठाहींदा आहिनि ऐं सम्झण जो पुरुषार्थ बि कंदा आहिनि। साहूकारनि खे त पुरुषार्थ करणो न आहे, देह अभिमान ॾाढो आहे न। त ड्रामा अनुसार जीअं बाबा दंड ॾेई ॾींदा आहिनि कि उन्हनि खे कुझु सम्झ में ई न ईंदो आहे, पोइ बि उन्हनि द्वारा आवाज़ कराइणो पवंदो आहे। विलायत वारा त इहा नॉलेज चाहींदा आहिनि, ॿुधी करे ॾाढो ख़ुशि थी वेंदा आहिनि। गवर्नमेंट जा ऑफिसर्स पिछाड़ी केतिरा महिनत कंदा आहिनि, परंतु उन्हनि खे फ़ुर्सत ई न आहे। उन्हनि खे भल घर वेठे साक्षात्कार बि थी वञे त बि बुद्धि में न ईंदो आहे उन्हनि जे। ॾिसो केॾा व्यस्त आहिनि न पंहिंजे धंधे दौरी में कि उन्हनि खे घर वेठे बाबा साक्षात्कार बि कराईंदा आहिनि त बि उन्हनि खे कोई बुद्धि में वेंदो ई न आहे। त ॿारनि खे बाबा राय ॾींदा आहिनि। ओपिनियन सुठी इकट्ठी करे उन्हनि जो हिकु सुठो किताबु ठाहियो। राय ॾेई सघंदा आहिनि।
जेका वॾा माण्हू हूंदा आहिनि उहे राय ॾेई सघंदा आहिनि कि हा ईअं ईअं कर। इहो ज्ञान ॾाढो सुठो आहे। बाबा चईंदा आहिनि राय ॾेई सघंदा आहिनि। ॾिसो केतिरो सभिनि खे सुठो लॻंदो आहे। विलायत वारा व भारतवासी बि सहज राजयोग ॼाणणु चाहींदा आहिनि। स्वर्ग जा देवी देवताउनि जी राजाई त सहज राजयोग सां भारत खे ई प्राप्त थींदी आहे। त छो न इहो म्यूज़ियम गवर्नमेंट हाउस में अंदरि लॻायूं, जाते कॉन्फ्रेंस आदि थींदी रहे। इहे ख़्यालात ॿारनि जा हलणा खपनि। हाणे टाइम लॻंदो, एतिरो जल्दी नर्म बुद्धि न थींदी। हाणे त टाइम अची वियो आहे। गोदरेज जो तालो बुद्धि खे लॻल आहे न। हाणे आवाज़ निकिरंदी त रियलाइज़ेशन थी वेंदो। हा थियणो त ज़रूरु आहे। चओ गवर्नमेंट हाउस में बि म्यूज़ियम खे त ॾाढा फॉरनर्स बि अची करे ॾिसनि कि गवर्नमेंट हाउस में लॻायूं त में बि म्यूज़ियम हुजे त ॾाढा फॉरनर्स अची करे ॾिसनि। विजय त ॿारनि जी ज़रूरु थियणी ई आहे। त ख़्यालात हलणा खपनि। देही अभिमानी थी ईअं ख़्यालात ईंदा। देही अभिमानी खे ईअं ख़्यालात ईंदा कि छा करणो खपे। जो वीचारनि खे मालूम पए ऐं बाप खां वरसो वठनि। असां लिखंदा बि आहियूं बग़ैर कोई ख़र्ची। त सुठा सुठा जो ॿार ईंदा आहिनि राय ॾींदा आहिनि। डिप्टी प्राइम मिनिस्टर ओपिनियन करणु ईंदा आहिनि, ओपनिंग करणु ईंदा आहिनि। पोइ प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट बि ईंदा, छो जी उन्हनि खे बि वञी करे ॿुधाईंदा न कि इहे त वंडरफुल नॉलेज आहे। सच्ची शांती त ईअं ई स्थापना थियणी आहे। सच्ची शांती त ईअं ई स्थापना थियणी आहे। जचंदो आहे न सम्झणे बि, जचणे जी जचंदो आहे न सम्झाइणी बि, जचण जी। अॼु न जचंदो कल्ह जचंदो। त इन करे बाबा चईंदा आहिनि कि तव्हां सभिनि खे ॿुधाईंदा वञो। अॼु न त कल्ह माण्हुनि खे ज़रूरु जचंदो। बाबा चईंदा रहंदा आहिनि वॾे वॾे आदमियुनि वटि वञो, अॻियां हली उहो बि सम्झंदा। मनुष्यनि जी बुद्धि तमो प्रधान आहे, इन करे उल्टे कमु कंदा रहंदा आहिनि। दिन प्रतिदिन ॿिया बि तमो प्रधान थींदा वेंदा आहिनि। तव्हां सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियो कि विकारी धंधो बंदि करो, पंहिंजी उन्नति करो। बाप आया आहिनि पवित्र देवता ठाहिण। आख़िर उहो ॾींहुं बि ईंदो जो गवर्नमेंट हाउस में म्यूज़ियम हूंदो। चओ ख़र्चो त असां पंहिंजो कंदा आहियूं। गवर्नमेंट त कॾहिं पैसा न ॾींदी न। चओ असां गवर्नमेंट हाउस में त गवर्नमेंट त पैसो न ॾींदी न। तव्हां ॿार चईंदा असां पंहिंजे ख़र्चे सां हर हिकु गवर्नमेंट हाउस में इहे म्यूज़ियम लॻाए ॾींदासीं। हिकु वॾे गवर्नमेंट हाउस में थी वञे त पोइ सभिनि में थी वञे। सम्झाइण वारा बि ज़रूरु खपनि। उन्हनि खे चईंदा टाइम मुक़ररु करो जो कोई अची करे रास्तो ॿुधाए। बग़ैर कोड़ी ख़र्च जीवन ठाहिण जो रास्तो ॿुधाईंदासीं। इहा अॻियां थियण जो आहे, परंतु बाबा ॿारनि द्वारा ई ॿुधाईंदा आहिनि।
सिरा सिरा ॿार जो पंहिंजे खे महावीर सम्झंदा आहिनि, उन्हनि खे ई माया पकड़ंदी आहे। वॾी ऊची मंज़िल आहे न, ॾाढी ख़बरदारी रखणी आहे। बॉक्सिंग कम न आहे, वॾे ते वॾी बॉक्सिंग आहे न। रावण खे जीतण जो युद्ध जो मैदान, थोरो बि देह जो अभिमान न अचे। मां अहिड़ी सर्विस कंदो आहियां, इहा कंदो आहियां। असां त गॉडली सर्वेंट आहियूं न, असांखे पैगाम ॾियणो ई आहे। इन में गुप्त महिनत ॾाढी आहे। तव्हां ज्ञान ऐं योग बल सां पंहिंजे खे सम्झाईंदा आहियो। इन में गुप्त रही वीचार सागर मंथन करनि, तॾहिं नशो चढ़े। ईअं प्यार सां सम्झाईंदव। बेहद जे बाप जो वरसो हर क्लब भारतवासियुनि खे मिलंदो आहे। 5000 वर्ष पहिरियों इन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो न, हाणे त चइबो आहे वैश्यालय आहे। सत्युग आहे शिवालय, हाणे त छा आहे वैश्यालय आहे। सत्युग आहे शिवालय। छो जी शिव बाबा जी स्थापना की हुई दुनिया है न, उहा आहे शिव बाबा जी स्थापना। इहा आहे रावण जी स्थापना। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। ॿार फील कंदा आहिनि बराबरि असां छा ठही विया हुयासीं। बाबा आपसमान ठाहींदा आहिनि न। मूल ॻाल्हि आहे देही अभिमानी ठहिणु। देही अभिमानी ठही वीचार करणो हूंदो आहे कि अॼु असांखे फलाणे प्राइम मिनिस्टर खे वञी करे सम्झाइणो आहे, उन्हनि खे दृष्टि ॾियो त साक्षात्कार थी सघंदो आहे। तव्हां दृष्टि ॾेई सघंदा आहियो। अगरि देही अभिमानी थी करे रहो त तव्हांजी बैटरी भरिजंदी वेंदी। देही अभिमानी थी करे वियो, पंहिंजी खे आत्मा सम्झ बाप सां योग लॻायो, तॾहिं बैटरी भरिजी सघंदी आहे। ग़रीब झटि पंहिंजी बैटरी भरे सघंदा आहिनि, छो जी बाप खे ॾाढो यादि कंदा आहिनि न। ज्ञान बल सुठो आहे, योग घटि आहे त बैटरी भरिजी न सघंदी, छो जी देह जो अहंकार ॾाढो रहंदो आहे। योग कुझु बि न आहे, हिन करे ज्ञान पाण में जौहर न भरंदा आहिनि। तलवार में बि जौहर रहंदो आहे न। वही तलवार 10 रुपया, वही तलवार 50 रुपया। गुरु गोविंद सिंह जी तलवार जो गायन आहे। हिन में हिंसा जी ॻाल्हि न आहे। देवताऊं आहिनि डबल हिंसक। अॼु भारत अहिड़ो आहे, कल्ह भारत ईअं ठहींदो त ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। कल्ह असां रावण राज्य में हुयासीं त नक में दम हुयो। अॼु असां परमपिता परमात्मा सां गॾु आहियूं। हाणे तव्हां ईश्वरी परिवार जा आहियो। सत्युग में तव्हां हूंदव दैवी परिवार जा। हाणे स्वयं भॻवानु असांखे पढ़ाइनि था। असांखे केतिरो प्यार मिलंदो आहे न भॻवान सां। अधु रावण जो प्यार मिलण सां बंदर ठही विया आहियो। हाणे बेहद जे बाप जो प्यार मिलण सां त देवता ठही वेंदा आहियो। 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे, उन्हनि लाखों वर्ष लॻाए छॾिया अथनि। इहे बि तव्हांजो जीअं पुजारी हुयो, उन्हनि लाखों वर्ष चई ॾिना अथनि। ब्रह्मा बाबा बि असां जहिड़ा पुजारी हुया। सभिनि खां लास्ट नंबर झाड़ में बीठा आहिनि। सत्युग में तव्हांखे केतिरो अथाह धन हुयो। पोइ जो मंदिर ठाहिया उन्हनि में बि एतिरो अथाह धन हुयो, जंहिंखे अची करे लूटे विया। मंदिर त ॿिया बि हूंदा, प्रजा जा बि मंदिर हूंदा न।
प्रजा त ॿियो ई साहूकार हूंदी। प्रजा सां राजा माण्हू कर्ज़ो उठाईंदा आहिनि। पोइ उन खां पोइ प्रजा सां राजा माण्हू कर्ज़ो उठाईंदा आहिनि। ई ॾाढी गंदी दुनिया आहे। हाणे जी दुनिया जी हालत अहिड़ी आहे। सभिनि खां गंदो मुल्क आहे कलकत्ता। इनखे चेंज करण जी तव्हां ॿारनि खे महिनत करणी आहे। जो कंदो सो पाईंदो, जो कंदो सो पाईंदो। देहाभिमान आयो ऐं किरियो। जो कंदो सो पाईंदो। बाबा चवनि था देह अभिमान आयो ऐं इहा किरियो। मन मना भव जो अर्थ न सम्झंदा आहिनि। सिर्फ़ु श्लोक कंठ करे वठंदा आहिनि। ज्ञान त उन्हनि में थी न सघे सवाइ तव्हां ब्राह्मणनि जे। कोई मथ पंड वारो देवता ठही न सघे। प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं ब्राह्मण ठहिण बग़ैर देवता कीअं ठही सघंदियूं। जो कल्प पहिरियों ठहिया उहा ई ठहींदा। टाइम लॻंदो आहे न। झाड़ वॾो थी वियो त पोइ वृद्धि खे पाईंदो वेंदो। जो कल्प पहिरियों ठहिया हूंदा उहे ई ठहींदा। टाइम लॻंदो आहे। बाबा चवनि था सभिनि खे ठहिण में टाइम लॻंदो आहे। झाड़ वॾो थी वियो त पोइ वृद्धि खे पाईंदो वेंदो। चीटी मार्ग सां व्यंग वार थींदी वेंदी। बाप सम्झाईंदा आहिनि मिठे ॿार बाप खे यादि करो सुदर्शन चक्र फिरायो। हाणे त केॾो वॾो थी वियो आहे न त बाबा चवंदे मतिलबु कि हाणे असांजो ब्राह्मण परिवार वॾो थी वियो आहे। चीटी मार्ग सां व्यंग मार्ग थींदी। बाप सम्झाईंदा आहिनि मिठे ॿार बाप खे यादि करो सुदर्शन चक्र फिरायो। तव्हांजी बुद्धि में सॼो 84 जो चक्कर आहे न। तव्हां ब्राह्मण ई पोइ देवता क्षत्रिय घराने जा ठहींदा। सूर्यवंशी चंद्रवंशियुनि जो अर्थ कोई सम्झंदो न आहे। महिनत करे करे सम्झाइबो आहे पोइ बि न सम्झनि त सम्झबो आहे अञा समय न आहे पोइ बि ईंदा। सम्झंदा आहिनि ब्रह्मा कुमारियुनि खे जो ॿाहिरां में नाम अहिड़ो आहे। अंदरि वञी करे ॾिसंदा आहिनि त चवंदा आहिनि इहे त ॾाढो सुठो कमु करनि थियूं। इहे त मनुष्य मात्र जा कैरेक्टर सुधारंदा आहिनि। देवताउनि जा कैरेक्टर ॾिसो कीअं आहिनि। संपूर्ण निर्विकारी। बाप चवंदा आहिनि काम शत्रु आहे। इन्हनि 5 भूतनि जे कारण ई तव्हांजो कैरेक्टर बिगड़ियो आहे न। जंहिं समय सम्झाईंदा आहिनि उन समय सुठो ठाहींदा आहिनि। ॿाहिरि वञण सां सभु कुझु भुलिजी वेंदा आहिनि। तॾहिं चवंदा आहिनि 100 करे श्रृंगार त बि ओड़ो जो ओड़ो। इहे बाबा गारी न ॾींदा आहिनि सम्झाईंदा आहिनि दैवी चलन रखो। क्रोध में अची करे भौंकदा छो आहियो। स्वर्ग में क्रोध हूंदो न आहे। बाप कुझु बि साम्हूं सम्झाईंदा हुया। कॾहिं बि गुस्सो न ईंदो हुयो। स्वर्ग में क्रोध हूंदो ई न आहे। बाप कुझु बि साम्हूं सम्झाईंदा हुया कॾहिं बि गुस्सो न ईंदो हुयो। बाबा सभु रिफाइन करे करे सम्झाईंदा आहिनि। ड्रामा अनुसार क़ाइदा अनुसार हलंदा रहंदा आहिनि। ड्रामा में कोई भूल न आहे। अनादि अविनाशी ठहियल ड्रामो आहे न। जो एक्ट सुठी हलंदी आहे पोइ 5000 वर्ष पोइ थींदी। कई चवंदा आहिनि इहा पहाड़ी टुटी वई पोइ कीअं ठहींदी। नाटक ॾिसो महल टुटी वेंदो पोइ नाटक रिपीट थींदो त उहो ई ठही वेंदो न। ठहियल उहो महल ॾिसंदा न। इहा हूबहू रिपीट थींदो रहंदो आहे। सम्झण जी बि ब्रेन खपे। कोई जी बुद्धि में वेहण
ॾाढो मुश्किल आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी आहे न, राम राज्य में इन्हनि देवी देवताउनि जो राज्य हुयो, उन्हनि जी पूजा थींदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां पूज्य तव्हां पुजारी ठहींदा आहियो। हम सो जो अर्थ बि ॿारनि खे सम्झायो आहे। हम सो देवता, हम सो क्षत्रिय। बाजोली आहे न, इन्हनि खे सुठी रीति सम्झणो ऐं सम्झाइण जी कोशिशि करणी आहे। हम सो बाबा ईअं न चईंदा आहिनि धंधो छॾो, न सिर्फ़ु सतो प्रधान ठहिणो आहे। हिस्ट्री जोग्राफी जो राज सम्झी करे पोइ ॿियनि खे सम्झायो। मूल ॻाल्हि आहे मनमना भव। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त सतो प्रधान ठही वेंदो। यादि जी यात्रा आहे नंबर 1। बाप चईंदा आहिनि मां सभु ॿारनि खे साथ वठी वेंदमि। सतयुग में केतिरा थोरा मनुष्य हूंदा, कलयुग में एतिरा ढेर मनुष्य आहिनि। केरु सभिनि खे वापसि वठी वेंदा? एतिरा सारा जंगलनि जी सफ़ाई कीअं कई? भॻवान खे वैया बाप खे चईंदा आहिनि न, उहो ई दुख सां छुड़ाए करे हुन पार वठी वेंदा आहिनि। पढ़ाई केतिरी मिठी लॻंदी आहे। छो जी नॉलेज इज सोर्स ऑफ इनकम आहे न। तव्हांखे कारोन जो खज़ानो मिलंदो आहे, भक्ति में कुझु न मिलंदो आहे। हिते पाऊं पढ़ण जी ॻाल्हि न आहे, उहो त गुरू जे अॻियां सुम्ही पईंदा आहिनि। इन सां बाप छुड़ाईंदा आहिनि, है न। इहे लेटे करे मथो टेकंदा आहिनि न, ईअं बाप खे यादि करिणो खपे। ए बाबा इन्हनि सभिनि सां छुड़ाए करे असांखे चईंदा आहिनि ईअं ईअं बाप खे यादि करो। उहो असांजो बाप आहे, इहे सम्झी वरितो न। बाबा सां वरसो ज़रूरु मिलंदो आहे। इहे ॾाढी ख़ुशी रहंदी आहे। लिखंदा आहिनि असां साहूकार वटि विया त लज्जा ईंदी हुई। लिखंदा आहिनि असां साहूकार वटि विया त लज्जा ईंदी हुई, असां ग़रीब आहियूं। बाबा चईंदा आहिनि ग़रीब आहियो त ॿियो ई सुठो, साहूकार हुजो आहे त हिते अचो ई न आहे, है न। श्री साहूकारनि खे अगरि उहो अचण बि चाहे त 10 माण्हू बि उनखे चई करे रोके छॾींदा आहिनि कि न एॾी नंढी जॻह काॾे था वञो, ईअं हूअं। अच्छा, मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ सदा हिन ख़ुशी व नशे में रहणो आहे कि हाणे ईश्वर परिवार जा आहियूं। स्वयं भॻवान असांखे पढ़ाइनि था। उन्हनि खे प्यार सां, उन्हनि जो प्यार मिले थो, जंहिं प्यार सां असां देवता ठहींदासीं। ॿियो आहे हिन ठहियल ड्रामे खे एक्यूरेट सम्झणो आहे। हिन में कोई भूल न थी सघंदी आहे। जो एक्ट थी पोइ रिपीट थींदी। हिन ॻाल्हि खे सुठे दिमाग़ सां सम्झण वारनि खे कॾहिं बि गुस्सो न ईंदो, है न। सुठे दिमाग़ सां सम्झी करे हलो त कॾहिं बि गुस्सो न ईंदो। कंहिंखे बि गुस्सो छो ईंदो आहे, हुनजी जांच करो ऐं हुनखे पॉज़िटिव रीति सां हुनखे खणो, हुन ॻाल्हि खे, त कॾहिं बि कंहिंखे गुस्सो ईंदो ई न। वरदाना तूफ़ान खे तोहफ़ो सम्झी करे क्रॉस करण वारा संपूर्ण ऐं संपन्न ठहो। जॾहिं सभिनि जो लक्ष्य आहे संपूर्ण ऐं संपन्न ठहिण जो, त नंढी नंढी ॻाल्हियुनि में घबरायो न। मूर्ति ठहे थी त कुझु हैमर त लॻंदा। जो जेतिरो अॻियां थींदो उन्हनि खे तूफ़ान बि सुठा ज़्यादा क्रॉस करण वारा हूंदा।
लेकिन जो तूफ़ान उन्हनि खे तूफ़ान न लॻंदो, तोहफ़ो लॻंदो। ये तूफ़ान भी अनुभवी ठहिण जी गिफ्ट ठही वेंदी आहे। इन करे विघ्ननि खे वेलकम करो, अनुभवी ठहींदे अॻियां वधंदा हलो। स्लोगन आहे, अलबेलेपन खे समाप्त करणो आहे त स्वचिंतन में रहंदे हुए स्व जी चेकिंग करो। अलबेलेपन खे समाप्त करणो आहे त स्वचिंतन में रही करे स्व जी चेकिंग करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।